टंडो मोहम्मद खान में दिल के मरीजन लाइ 9 सालन खां क़ाइम शहीद बेनज़ीर भुट्टो कार्डियक केयर अस्पताल NICUD इलाइक़े की आवाम सां गॾु सिंध पाकिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां इलाज लाइ ईंदड़ लखें मरीजन के मुफ़्त इलाज फ़राहम करण जो अहम ज़रियो बणियल आहे, जंहिंमें दिल के हसास मर्द जो इलाज बिल्कुल मुफ़्त फ़राहम कयो वञे थो, जंहिं बाबति दिल के मर्द के माहिर डॉक्टर ऐं NICUD के इंचार्ज डॉक्टर गज़नफर शाह ऐं डॉक्टर गौहर अली WTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त NICUD टंडो मोहम्मद खान जेके हाणे SICUD टंडो मोहम्मद खान चऊं था, 2017 में असां इहो स्टार्ट कयोसीं। बिलावल भुट्टो ज़रदारी ने इफ़्तिताह कयो ऐं हींअर ताईं तक़रीबन 9 साल असीं गुज़ारे चुका आहियूं। ऐं हिते असां जेको स्टार्ट कयोसीं उहो 12 बेड खां स्टार्ट कयोसीं, सिर्फ़ु जेको एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी थींदी हुई हार्ट अटैक जी। पर हाणे लास्ट 9 इयर्स में असीं जेके भी दिल जूं फैसिलिटीज़ आहिनि सभु हिते प्रोवाइड कयूं था। उन में दिल जी एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी ऐं ओपन हार्ट सर्जरी ऐं ICD पेसमेकर जेका दिल जी धड़कन घटि थी वेंदी आहे माण्हुनि में, उनखे जेको बैटरी लॻंदी आहे उहा, ऐं अॼुकल्ह रिसेंटली जेको असां स्टार्ट कयो आहे फाले जो इलाजु उहो, ऐं हिकु ॿी मॉडलिटी असां स्टार्ट कई आहे जेको बग़ैर जेको आहे सर्जरी जे दिल जो वाल सुकिड़जी वेंदो आहे पैदाइशी, त उनखे बलून जे ज़रिए खोलींदा आहियूं। 9 इयर्स में तक़रीबन 13 लाख मरीज़ ॾिसी चुका आहियूं हुते, ऐं उन में जेके असां प्रोसीजर कया आहिनि एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी जेके आहिनि 30,000 खां मथे करे चुका आहियूं, ऐं जेके बाईपास सर्जरीज़ आहिनि ॿारनि जूं ऐं वॾनि ॿिन्ही जूं असां स्टार्ट कयूं आहिनि, ऐं वॾनि जूं जेके सर्जरीज़ आहिनि तक़रीबन 1500 खां 1600 करे चुका आहियूं, ऐं ॿारनि जूं जेके सर्जरीज़ आहिनि उहे बि तक़रीबन 1000 खनि खां मथे करे चुका आहियूं। ऐं जेके प्रोसीजर जेको मां तव्हांखे ॿुधायो त दिलि जा वाल खोलींदा आहियूं बग़ैर सर्जरी जे जेको कराची में प्रोसीजर थींदो आहे, हाणे असां सखर में स्टार्ट कयो आहे, टियों असां टंडो मोहम्मद खान में स्टार्ट कयो आहे, त उहे बि मोर देन 500 असीं हिते करे चुका आहियूं। असां वटि मोस्टली त टीम असांजी तक़रीबन ते फिक्स आहे, जेके बि असांजा डॉक्टर्स आहिनि ते फिक्स आहिनि। जीअं असांजे एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी जा डॉक्टर्स आहिनि, कुझु कराची खां अचनि था, जीअं सर्जरी जा डॉक्टर्स आहिनि जेके बाईपास सर्जरीज़ कनि था उहे कुझु कराची खां अचनि था, कुझु जेको बैटरी लॻाइण जे लाइ उहे जेके कराची खां अचनि था। त असांजी मिलियल टीम हूंदी आहे, असांजा डॉक्टर्स जेके हिते परमानेंट कमु कनि था, ऐं कुझु असांजा जेके विज़िटिंग डॉक्टर्स हूंदा आहिनि जेके ॿाहिरां कराची खां इस्लामाबाद खां वर्कशॉप करण जे लाइ ईंदा आहिनि, त उहे बि असांखे गाइड भी कंदा आहिनि। उन सां गॾु असीं प्रोसीजर भी कंदा आहियूं जेके एडवांस शयूं थियनि थी पियो दुनिया में। हमारे पास यहाँ पे फालिज का जदीद इलाज शुरू हुआ है, ये तकरीबन जनवरी 2024 में शुरू हुआ है। तकरीबन 2500 या 2500 से 3000 के करीब पेशेंट आ चुके हैं जिनका CT स्कैन हो चुका है, क्योंकि एक सिलेक्शन का क्राइटेरिया है कि कौन सा पेशेंट जो है उसको ट्रीटमेंट दी जाए या किसको नहीं दी जाए, तो एक प्रोसेस के ज़रिए डिसाइड होता है जिसमें हम CT स्कैन करते हैं, CT स्कैन की फाइंडिंग देखने के बाद डिसाइड करते हैं। अब तक हमारे पास जिन मरीज़ों को ये इलाज मैसर हुआ है, जिसको हम इंटरवेंशन कहते हैं, उन मरीज़ों की टोटल तादाद 225 है। अब इसको मज़ीद अगर तकसीम करेंगे कम मरीज़ों को किस तरह का इलाज मिला है, तो जो इंजेक्शन लगा है, टीका तोड़ने वाला, खून का लोथर तोड़ने वाला जो इंजेक्शन लगा है वो लगा है टोटल 115 लोगों को, और जिनकी इंटरवेंशन थ्रोम्बेक्टमी हुई है, प्रोसीजर हुआ है वायर के ज़रिए जिनका जो है क्लॉट तोड़ा गया है, वो टोटल हैं 85। और ऐसे मरीज़ जिनको इस तरह का दोनों इलाज मिले, क्योंकि अगर जो 4.5 घंटे के अंदर हमारे पास आएगा और जिसकी बड़ी शरीयान बंद होगी तो उसको इस तरह के दोनों इलाज मिलते हैं, वो इंजेक्शन भी लगता है और थ्रोम्बेक्टमी भी होती है, तो टोटल तादाद है 25। तो हमारे पास ये टोटल मिला के हो जाते हैं 225 पेशेंट। और बाकी डेली की अगर हम बात करें तो डेली हमारे पास तकरीबन 5 से 10 पेशेंट आते हैं। दिलवारी अस्पताल NICUD में मरीज़न जो बेहतरीन नमूने सां इलाज सां गॾु संदन सार संभाल लधी वञे थी ऐं इलाज जूं बेहतरीन सहूलतूं फ़राहम कयूं वञनि थियूं। उन बाबति अस्पताल में दाख़िल मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मरीज़नि WTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं सुधीर हुसैन असांजो नालो आहे, असां नवाबशाह खां आया आहियूं। असां एंजियोग्राफी कराई आहे, पहिरियां वियासीं नवाबशाह, हुते तकलीफ़ हुई, हुते वियासीं, पर हुननि चयो असां वटि एतिरो सिस्टम न आहे ऐं मशीन ख़राबु आहे, तव्हां टंडो मोहम्मद खान में वञो ऐं हुते तव्हांजो जेको आहे सो एंजियोग्राफी थींदी ऐं हुते ठीकु ठाकु इलाज बि आहे, ठीकु ठाकु तवजो आहे। सो उन जे करे असां हिते आयासीं। महिरबानी हिननि डॉक्टरनि जी, हिननि जी स्टाफ वारनि जी, सभिनीनि जी, जंहिं असांजो माना ठीकु ठाकु इलाज बि कयो आहे ऐं ठीकु ठाकु असांजे सॾु सलो में बि आहिनि। नियाज़ अली ठटे खां इलाज हले पियो। दिलि जो मसइलो दिलि जा थी वियो, शुक्र तक़रीबन 3-4 ॾींहं थी विया। जी हाँ। मोहम्मद यूसुफ दड़ो का दिल जी तकलीफ़ थी, मूंखे ॿियो ॾींहुं
वञां पियो इलाज हले पियो? फर्स्ट क्लास इलाज जेको हलियो आहे स्टाफ वारनि जेको कयो आहे वॾी उन महिरबानी सही इलाजु हलियो आहे असांजो मुतमिन आहियो हिते जे? बिल्कुलु बिल्कुलु मुतमिन। NICVD अस्पताल सिंध हुकूमत जो वॾो अहम कारनामो आहे जंहिंजो इफ़्तिताह PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कंदे पंहिंजे अमर शहीद बेनज़ीर भुट्टो जे ख़्वाब जी तइमीर करण जो एज़ाज़ु हासिलु कयो। अस्पताल में बिना कंहिं सिफ़ारिश जे मरीज़नि जो इलाज कयो वञे थो, जंहिं बाबति सिंध असेंबली जे मेंबर सैयद एजाज़ हुसैन शाह बुखारी WTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब जे नाले ते हिकिड़ो सेंटर क़ाइमु कयो वियो जंहिंमें बिलावल भुट्टे साहिब जो वॾो किरदारु आहे त पूरे सिंध खे NICVD जो जेको तोहफ़ो हो उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो मिलियो। असां इन में असांजा MNA साहिब ॿई MPA साहिबान ऐं जेका डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया हुई उन भरपूर इन में शिरकत कई ऐं इन बिल्डिंग खे सुठे नमूने सां ठाराए ऐं हिकिड़े ग़रीब आवाम जे तोहफ़े लाइ असां महसूसु कयो त असांखे जेके तकलीफ़ूं आहिनि ऐं जेके पैसा जेकॾहिं ख़र्चु थियनि त कंहिं ग़रीब जे कमु बि अचनि। उन जो नतीजो आहे त NICVD टर्नओवर खान में हीअं तव्हां सिंध में कराची खां पोइ टॉप ते आहे ऐं ही पूरे सिंध लाइ ठहियो पर पाकिस्तान लाइ फ़ाइदो आहे। हिते टर्नओवर खान में पंजाब जा सरहद बलोचिस्तान जा माण्हू अचनि था ऐं मुफ़्त इलाजु थिए थो ऐं पूरे सिंध जा जेके माण्हू हूअं ई अचनि था। ऑलरेडी चयो असांखे जेॾी महिल फ़ोनूं अचनि थियूं या दोस्त अचनि था साईं असां लाइ चयो इहो हिते चवण जी ज़रूरत ई कोन्हे। हीअ हिकिड़ो मेरिट ते कमु कनि था जेको ग़रीब मिसकिन माण्हू आहे उनखे वधीक अहमियत ॾियनि था ऐं कोशिशि कनि था त बाईपास ताईं बि जेकॾहिं वञिणो पवे थो त हिते ई उहो थिए थो, न त बाईपास जो वॾो मसइलो आहे को ग़रीब माण्हू 10-15 लख रुपया हिन टाइम में अहिड़े वक़्त में ॾाढा ॾुखिया भरणु एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी या दवाऊं या तरीक़ेकार इको वग़ैरह जेको NICVD जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे उहो पाकिस्तान में कंहिं बि अस्पताल में कोन्हे ऐं इहा शइ असां ख़ुशकिस्मत आहियूं टर्नओवर खान वारा त असांखे नेमत मिली आहे शहीद राणीअ नाले सां बिलावल भुट्टे जे तरफ़ां ई तोहफ़ो मिलियो आहे। NICVD न सिर्फ़ इलाइक़े जी आवाम लाइ सहूलियत हुजण जो वॾो मर्कज़ बणियल आहे पर सिंध समेत पाकिस्तान जी आवाम लाइ बि दिलि वारे हसास बीमारी जे इलाज जो हिकु मौक़ो फ़राहम थियल आहे जंहिंमें अमीर तौरु ग़रीब माण्हुनि जो बिना कंहिं सिफ़ारिश जे बहितरीनु इलाजु जारी आहे, जंहिं बाबति सिविल सोसाइटी सां तालुक़ु रखंदड़ औरत ऐं मर्द अॻवाननि WTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त NICVD जेको आहे असांजे लाइ पूरे पाकिस्तान जे लाइ पूरे सिंध जे लाइ असांजे लाइ माना बहितरीनु तोहफ़ो आहे। हेल्थ जे हवाले सां ऐं बिलावल साहिबु सिंध गवर्नमेंट वारनि इहो तमामु बहितरीनु स्टेप खयों आहे छो जो असां हिन तकलीफ़ खां गुज़री आया आहियूं ऐं असल में मुंहिंजो नंढड़ो हो उनजी ओपन हार्ट सर्जरी जो मसइलो हो त असां कराची में जेके धिका खाधा आहिनि ऐं उहो कॾहिं विसारे नथी सघां। सिर्फ़ु हिकिड़ी नेशनल सतह जो प्रोग्राम हो न कि ज़िले सतह जो प्रोग्राम हो जीअं लखें रुपया केरु अफोर्ड कोन कंदा उहे पंहिंजे घरनि में गुज़ारे वेंदा हुआ, उन्हनि जा पंहिंजा विछड़ी वेंदा हुआ, कर्ज़ी थी वेंदा। अॼु लखें रुपयनि जो करोड़े रुपयनि जो इलाजु हर माण्हू जो फ्री ऑफ कॉस्ट NICVD में थिए थो ऐं पूरे सिंध मां अपर साइड खां थर खां हर पासां कराची खां पोइ 2 नंबर ते को सेंटर हले थो तो उहो टर्नओवर खान जो हले थो। चाइल्ड बच्चों का जो कार्डिक सर्जरी है या दिल में सुराख वाले मामला थे वो पहले इंडिया में होते थे और यहाँ से वीज़े के इतने प्रॉब्लम्स थे कि बच्चे बेचारे बहुत मुश्किल में बहुत ज़्यादा सफ़र करते थे। लेकिन अब अल्हम्दुलिल्लाह NICVD वो सारे काम कर रही है जिसके लिए कहीं जाना नहीं पड़ता। लोग पहले लंदन इलाज कराने जाते थे अपना, उन्हें ज़रूरत ही नहीं है। VVIP इलाज यहाँ पर बिल्कुल फ्री। ये सबसे बड़ी बात है कि जो आप ये समझ लें कि हार्ट सर्जरी जो 10 से 15 लाख रुपए खर्च हों या कम से कम 10 लाख रुपए खर्च हों वो बिल्कुल फ्री के अंदर है और वहाँ जो पेशेंट हैं उनको मेडिसिन भी फ्री है। तो इससे बढ़कर और क्या बात होगी। मेरा ख्याल है इसमें इनको मुबारकबाद देनी चाहिए। मुआवजे के हवाले से कोई तफरीक नहीं है और मैं तो समझता हूँ कि बड़ा ज़बरदस्त ये प्रोजेक्ट है और ये नस्लों के काम आएगा। ये सिर्फ आज और कल की बात नहीं है। शहीद बेनज़ीर भुट्टो कार्डिक केयर अस्पताल NICVD जदीद मशीनरी सां गॾु साफ़ सुथरा वार्ड ऐं माहिर डॉक्टरनि जी टीम सां मरीज़नि जे इलाज लाइ 150 बेडनि ते मुश्तमिल दिलि जे मरीज़नि जे इलाज जो वॾो मर्कज़ बणियल आहे जंहिंमें दिलि जी बीमारी ऐं फाले जे मर्ज़ जो बि इलाजु कयो वञे थो त वरी मासूम ॿारनि खे दिलि जे सोराख़ वारे इलाज जी सहूलियत बि हिन अस्पताल में फ़राहम कयल आहे। कैमरा टीम सां गॾु साहिल अयास WTN न्यूज़ टंडो मोहम्मद ख़ान।